शाहजी मशीन खां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं बिलावल सोलंकी जी रिपोर्ट मूजिब शाहजी मशीन ते क़दीमी यूटिलिटी स्टोर खे इंतज़ामिया बिना सबब बंदि करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पीपी जे अॻवान मंसूर अली सोलंकी, आरिफ काकी, इंतज़ार राजपर, जावेद अली, शहबान अली ऐं ॿियनि जी अॻवानीअ में यूटिलिटी स्टोर जे मेन गेट साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़नि यूटिलिटी स्टोर जी आला इंतज़ामिया जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूटिलिटी स्टोर शाहजी मशीन मां 200 खां वधीक ॻोठनि जा रहवासी फ़ाइदो हासिल कंदा रहंदा आहिनि। ओचितो बिना जवाज़ जे यूटिलिटी स्टोर खे बंदि करे हितां जे रहवासियुनि खां बुनियादी हक़ खसियो पियो वञे। उन लाइ असां मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी पंहिंजे बुनियादी हक़ खां महरूम थी वेंदा। उन लाइ यूटिलिटी स्टोर खे बंदि करण बदिरां वधीक सहूलियतूं ॾेई हमेशह लाइ बहाल कयो वञे।